ता वरी छा था पिया लिखो? छा थो लिखां, हाणे लॉकडाउन आहे त सोचां थो पेंडिंग कमु आहे इलाही कागर जो, उहो ई कमु खणी कयूं, धंधो पाणी त आहे कोन। अच्छा ॿुधायो त अॼु छा खाईंदव? छा खाईंदासीं, हाणे जेको तूं ठाहींदीअ उहो खाईंदासीं, हमेशह उहो ई खाईंदा ई आहियूं। न मां सोचां थी अॼु तव्हांजी पसंदि जी रोटी ठाहियां। ॿुधायो ॿुधायो छा खाईंदव? न तूं सही ठाहींदीअ, तूं जेको ठाहे उहो बढ़िया आहे, जेको ठाहे। ॿुधायो त सही छा खाईंदव, ॿुधायो ॿुधायो। छो भला अॼु मुंहिंजी पसंदि हलंदी आहे? हा चङो हीअं कर, भुॻल चांवर ठाहे ऐं टिकियुनि जी भाॼी ठाहे सेयल, हा, ऐं थी सघई त थोरा सना पकोड़ा बसर वारा, मिर्चनि वारा थोरा पकोड़ा ज़रूरु ठाहिजांइ। ॿियो कुझु? न न बसि एतिरो ठीकु आहे। अच्छा हा पकोड़ा, टिकियूं, भुॻल पुला, सभु बादी शयूं खाईंदव? तूं पुछो मां ॿुधायोमांइ। बसि करे वियो, मां तव्हांजी पसंदि बिल्कुलु न ठाहींदसि। हाणे मां करेलनि खे सीटी लॻ रही आहे, उहे तव्हां खाइजो, ॿुधो आहे? ॿुधो, थोरी तूरियूं बि पयूं आहिनि, उहे बि ठाहे थी छॾियांव। इहे ॿई भाॼियूं बढ़िया आहिनि, हिन खां अलावा कुझु न ठहंदो आहे। हे भॻवान, छा पुछई, मां ॿुधायो छो, मुंहिंजा वार पटिया, वार पटिया। अला